अगर मौजूद सिंध जे तालीम ऐं मदनियात खाते जा सूबाई वज़ीर साईं सरदार अली शाह साहब। साईं हिन वक़्तु सिंध में जेके म्यूज़िक टीचर आहिनि उन्हनि एहतिजाज कयो पिए ते उन्हनि गुज़िरियल ॾींहुं एहतिजाज ख़तमु कयो आहे। पर म्यूज़िक टीचर भर्ती करण जो जेको तव्हांजो हिकिड़ो फ़ैसिलो हुयो उहो उन वक़्तु सिंध गवर्नमेंट जे लाइ हिकिड़ो पूरे मुल्क में फेस सेविंग हुयो त हिकिड़ो इनक़लाबी क़दम खयो आहे सिंध हुकूमत। पर पोइ उहो मामिलो रुकिजी वियो ऐं उहे जेके जिन खे ऑफर लेटर बि तव्हां ॾिना उहे माण्हू जेके आहिनि सो अञा ताईं उनखे जॉइनिंग न मिली। उन्हनि एहतिजाज कयो। गुज़िरियल ॾींहुं जेका उन्हनि सां डायरेक्टर HR तव्हांजे बिहाफ ते मुलाक़ात करे उन्हनि खे इहा ख़ातिरी कराई आहे त उनखे इंटर्नशिप ते रखियो वेंदो। त हीअ जेके इंटर्नशिप ते रखंदो उनजो मुस्तक़बिल छा हूंदो? इन्हनि माण्हुनि जिन खे ऑफर लेटर ॾिना विया उहे छो न उन्हनि खे अॻिते जॉइनिंग मिली सघी? ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में पहिरियों दफ़ो सरकार जे तरफ़ां सूबाई हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत जेके बि आहिनि उन्हनि पारां पहिरियों दफ़ो स्कूल्स में म्यूज़िक टीचर खणण जी असां शुरूआति कई। उनजी मुखालफ़त बि थी वॾी असेंबली में असां उनजा जवाब ॾिनासीं ऐं असांजी इहा हुई त भई जेसिताईं म्यूज़िक ऐं आर्ट असां स्कूल्स में न आणींदासीं ऐं ॿारनि खे इहो मौक़ो न मिलंदो त ॿारनि जी तख़लीक़ी सलाहियत उजागर कीअं थींदी। उहे असां आंदा उहो मुंहिंजी तमामु दिलि खे वेझो हिकिड़ी इहो मूव हुई जेका मूं करणु चाही पई ऐं असां उहा कई। असां उनखे इम्प्लीमेंट बि कयोसीं। उनजा ऑफर लेटर इशू कयासीं। उन खां पोइ छा थियो, जेके कोर्ट में हाई कोर्ट में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके पिटीशन्स पयूं हुयूं उन में म्यूज़िक टीचर जे हवाले सां अगेंस्ट पिटीशन कोन हुई, पर जज साहिबान ओॾी महिल जेके हुया उन्हनि फ़ैसिलो इहो कयो त जेके बि सिंध में रिक्रूटमेंट थी चुकी आहे उन सॼे खे नल एंड वाइड करार ॾिनो पियो। उनमें 1 खां 5 वारा जेके हुआ उहे बि शामिलु हुआ, उनमें 5 खां 15 वारा बि शामिलु हुआ, ॿिया हुआ। पोइ कोर्ट ऑर्डर इहो ॾिनो इहो केयरटेकर वारे वक़्त में जॾहिं असां त ऑफर लेटर ॾेई वियासीं। उन खां पोइ केयरटेकर जीअं आई त उन वक़्त में इहो टैकल थियो। शायदि फ़रोग़ नसीम जी पिटीशन हुई, उन ते इहो शायदि फ़ैसिलो आयो। MQM खे एतिराज़ात हुआ उन ते। उन में हाई कोर्ट जेके आहिनि उहे सभु जेके बि भर्तियूं हुयूं सभु कैंसिल करे छॾियूं ऐं इहो ऑडर कयईं सिंध हुकूमत खे त वरी ॿीहर वञी भर्तियूं करियो। ठीकु थियो। इहो केयरटेकर वारा 9 महीना जेके हुआ उन में नयूं भर्तियूं हू करे कोन पिए सघिया। उहा ॻाल्हि पेंडिंग में रही। इन दौरान सुप्रीम कोर्ट मां फ़ैसिलो आयो त हाणे उमिरि जी जेका हद आहे उहा 28 साल मुक़ररु कई वई। 5 साल रिलैक्सेशन ऐं 28 माना 33 साल खां मथे वारो जेको आहे उहो सरकारी नौकिरी लाइ अहल कोन्हे। हाणे हिकिड़ो असां लाइ वॾो प्रॉब्लम थी वियो हलियो। हिकिड़ी एॾी सारी मूव हुई म्यूज़िक टीचर्स जी, उहा रुकिजी वई। उनखां पोइ असां मुख़्तलिफ़ गौर वीचार कयो त इनजो हल कहिड़ो कढिजे, इनखे कीअं आणिजे। हाणे जेकॾहिं असीं 33 ते वरी रीएडवर्टाइज़ था करियूं त असां वटि जेका फिगर हुई, अॻु में बि 750 पोस्टूं हुयूं, उनमें फ़क़ति 300 ॼणनि क्वालीफाई कयो हो जेके 43 साल जे उमिरि जे अंदरि हुआ। उनमें वॾे में वॾो नंबर उन्हनि जो हो जेके 33 खां 43 जे विच वारा हुआ। हाणे उहे सभु रहिजी था वञनि। 33 खां हेठि तोखे कहिड़ो म्यूज़िक टीचर मिलंदो जेको उस्ताद खां सिखियो बि हुजे ऐं क़ाबिल बि हुजे, पढ़ाइण जे क़ाबिल बि हुजे। तक़रीबन असां वटि जेतिरा सुठा फ़नकार आहिनि उन्हनि जी उमिरि जेका आहे उहा 33 क्रॉस करे चुकी आहे। पोइ असां सोचियो त हाणे 33 ते असीं जेकॾहिं खणणु वञूं, ॿीहर टेस्ट बि करायूं त तमामु थोरा छोकिरा कजंदा, घणा कजंदा। असांजे स्कूल्स में 100-125 छोकिरा अची सघंदा म्यूज़िक टीचर ईंदा। पोइ इन ते असां इहो सोचियो त इनजो हल कहिड़ो कढूं। पोइ असां वियासीं त 2 रस्ता हुआ। हिकिड़ो इहो हो त जेके असां वटि सैंक्शन पोस्टूं आहिनि असीं उनखे कन्वर्ट करायूं इंटर्न्स में। त असीं इंटर्न तौरु खणूं जंहिंमें उमिरि जी हद कोन्हे, 45 ताईं बि खजी सघनि था, अची सघनि था। त उहे असीं खणूं त जीअं 10-15 साल उन्हनि खे ज़िंदगीअ मिलनि, 60 ताईं वञी उहे कनि, तेसि ताईं फिक्स हिकिड़ी पघार उन्हनि खे ॾेई। जीअं असां अॻु में लेक्चरार ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट खया हुआ इंटर्न्स, उहे खणूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे रेगुलर कोन थी सघंदा, उन्हनि खे रिटायरमेंट बेनिफिट कोन हूंदा या ॿिया न हूंदा। पघार वक़्त सां गॾु वधी सघे थी या घटि थी सघे, कैबिनेट जो फ़ैसिलो हूंदो। बाक़ी इहो हूंदो त उहे खणूं त जीअं उन्हनि जो गुज़र सफ़र थी पवे। अदरवाइज़ ॿियो त को रस्तो ई कोन थो बचे न। हिकिड़ो ई रस्तो आहे त 33 जे अंदरि असीं खणूं। हाणे 33 जे अंदरि खणूं तुंहिंजा किथां खजंदा? मिसाल तौरु रजब फ़क़ीर किथां ईंदो, तुंहिंजो मास्टर वली किथां ईंदो, रफ़ीक फ़क़ीर किथां ईंदो, या इन क़िस्म जा जेके बि आर्टिस्ट आहिनि उहे किथां अची सघंदा? जेके असीं चाहियूं था त स्कूल में वञनि, जेके अहिड़ा ओड़ा ॿिया फ़नकार हू तयारु कनि, म्यूज़िक ॿारनि में अचे, ॿारनि में मूसीक़ीअ जे हवाले सां तख़लीक़ी सलाहियत वधे ऐं हिकिड़ो सुठो प्लूरल मुआशिरो जेको आहे, सिहतमंद मुआशिरो जेको आहे उहो जनमु वठंदो। सो इहो आहे। हाणे असां वटि 2 प्रपोज़ल आहिनि जेके असीं हिन ते मोकिलियूं पिया। हिकिड़ो त इंट्रंस ऐं ॿियो मार्केट बेस्ड। हाणे हुन मां काबीना खे फ़ैसिलो करिणो आहे त म्यूज़िक टीचर जेके असीं खणूं उहे या इंटर्न्स खणूं या मार्केट बेस्ड खणूं। त 2 ॻाल्हियूं थींदियूं।
ऐं उन मां थींदो, पर मूंखे खणणा आहिनि, इहो आउं ॿुधाए थो छॾियां त उन्हनि खे त जेके मायूस न थियनि। बिल्कुलु मुंहिंजो डायरेक्टर HR उन्हनि सां मिलियो हो ऐं मुंहिंजे ई उहो पंहिंजे फ़ैसिले तहत उहो वियो हो ऐं तमामु जल्दी जेको आहे असां इनखे मूव कराए इनखे पाए तकमील ते पुॼाईंदासीं। अच्छा, हीअ जिन खे तव्हां अपॉइंट कंदो, जेके अॻु में टेस्ट पास थियल आहे उन्हनि खे ई कंहिं नए प्रोसेस मां गुज़ारींदव या उन जेका थियल टेस्ट आहे उहा ई हूंदी? उहो थींदो इहो त थर्ड पार्टी असांखे वरी IBA जी सेम जेका ठहियलु हुई उहा करणी पवंदी, त जीअं वरी उहो चेक करे वठनि उन्हनि खे त पंहिंजो उन्हनि खे मूसीक़ी अचे थी या नथी अचे। हिकिड़ा जेके पास थी विया आहिनि उहो फॉर्मेलिटी तौरु अपीयर थींदा, उन्हनि जो को मसइलो कोन्हे, उहे ऑलरेडी पास थियल आहिनि, उन्हनि खे असीं शामिलु कंदासीं उन में, पर उहो फॉर्मेलिटी तौरु वञिणो पवंदो, पंहिंजी उमिरि जा डॉक्यूमेंट या ॿियो जेको कुझु बि ज़रूरी जेके कागज़ आहिनि उहे उनखे ॾियणा पवंदा। बाक़ी ॿिया जेके आहिनि अप्लाई कनि था उहे अपीयर थींदा, उन कमेटी अॻु में ठहियलु आहे, रूल्स बि उनजा ठहियलु आहिनि ऐं उहे थर्ड पार्टी जे थ्रू खणंदासीं असीं। पंहिंजी जेका आहे उहा निपोटिज़म या पंहिंजा परस्ती या पंहिंजा नवाज़ी वारो जेको आहे उहो सिलसिलो न थिए। जो असां अॻु में बि 93,000 उस्ताद मेरिट ते भर्ती कया, जेतिरा बि असां IBA जे थ्रू या मेरा यूनिवर्सिटी जे थ्रू सभु इंजीनियर्स आया आहिनि उहे असां सभु मेरिट ते असां पंहिंजा खणूं पिया। ईअं न त उनजी हक़ तलफ़ी कंहिंजी न थिए, जंहिंजी मार्कूं आहिनि उहे मेरिट ते खणंदासीं ऐं सभु मुतमइन थींदा। अच्छा, हीअ जेको प्रोसेस ॿुधायो पिया हीअ कॾहिं थियणो आहे स्टार्ट ऐं कॾहिं एंड थींदो, ऐं हीअ जेके म्यूज़िक टीचर हूंदा त हीअ ॿारनि खे कहिड़ी एजुकेशन ॾींदा? ॾिसो, म्यूज़िक जे हवाले सां असां पंहिंजो हिकिड़ो त बुनियादी शयूं आहिनि, ॿार ते जेके ॿार म्यूज़िक खे ऑप्ट कनि था, असीं उते हिकिड़ी नंढड़ी हर स्कूल में जेके असांजा वॾा स्कूल आहिनि, हाई स्कूल आहिनि या असीं हाणे जेके नवां मॉडल स्कूल्स ठाहिणु वञूं पिया 300 जे क़रीब, हिकिड़ा उहे आहिनि, ॿिया वॾा स्कूल्स आहिनि तलके हेडक्वाटर में आहिनि या वॾियुनि जॻहियुनि ते शुरूआति उतां खां कबी। छो त एतिरो वॾो मुंहिंजी त ख़्वाहिश इहा आहे त हर स्कूल में म्यूज़िक टीचर हुजे, पर असां वटि वसीला एतिरा कोन्हनि त असीं इनिशियली जेतिरा बि खणी सघियासीं, पर कोशिशि इहा आहे त तक़रीबन हाई स्कूल्स जेके आहिनि उन्हनि सभिनी में हिकिड़ो हुजे म्यूज़िक टीचर, जिते प्राइमरी खां वठी मैट्रिक ताईं ॿार पढ़नि था, ECE खां वठी बल्कि, त उते म्यूज़िक टीचर हुजे, उहो ॿार उते अचनि, पियानो सिखणु थो पियानो सिखे, जंहिंखे मूसीक़ी सिखणी आहे मूसीक़ी सिखे, जंहिंखे हम्द सिखणी आहे हम्द सिखे, नत सिखणी आहे नत सिखे, नोह पढ़णो आहे नोह पढ़े। पर इहो ॿार खे चॉइस हुजणु खपे त ॿारु जेको बि करणु चाहे थो त उनजी सलाहियतूं अॻिते निकिरनि। छा कामयाबु माण्हू जी निशानी रुॻो इहा त कोन्हे त को आइंस्टाइन थींदो त उहो कामयाबु आहे या इलॉन मस्क थींदो त उहो कामयाबु आहे। ऐं तव्हां मूंखे ॿिए पासे ॿुधायो त छा राहत फ़तेह अली ख़ान ऐं आबिदा परवीन कामयाबु माण्हू कोन्हनि छा? छा लता मंगेशकर ऐं नूरजान जेके आहिनि उहे दुनिया जा नाकाम माण्हू आहिनि छा? असां कामयाबी ऐं नाकामी जा मयार रुॻो इन ते तइ कया आहिनि त हुनजो स्टेटस छा आहे, हुनजो हू अर्निंग केतिरी थो करे, हू ख़ुशहाल केतिरो आहे। को हिकिड़ो माण्हू त रुहानी तौर ते बि ख़ुशहाल थी सघे थो। हिननि जो करिकुलम छा हूंदो? करिकुलम न सिंपल आहे, उनमें बुनियादी जेका मूसीक़ी आहे, तोखे ख़बर आहे, तूं पाण बि फ़क़ीर आहीं, तूं सम्झे थो त मूसीक़ी बुनियादी सरगम खां शुरू थिए थी, बुनियादी उनजूं नोटेशन्स आहिनि, 7 सुर आहिनि, उनखां पोइ हू पंहिंजो रस्तो अॻिते ठाहे थो। उनजो सिलेबस हिकिड़ो सिंपल क़िस्म जो ऑलरेडी असां ठाहियो हो अॻु में, जेको आउं जॾहिं कल्चर जो वज़ीर हुउसि तॾहिं सिम्पा में असां उनजो पूरो करिकुलम ठाहियो हो, जंहिंमें उस्ताद शफ़ी फ़क़ीर, नसीर मिर्ज़ा, ॿिया जेके मूसीक़ी जा ॼाणू माण्हू आहिनि उहे उनमें असां शामिलु कया। ऐं उनखां पोइ बि हाणे करिकुलम हिकिड़े उस्ताद खे कहिड़ो ॾिबो, उहो उस्ताद पाण सेखारे सघे थो। जीअं मिसाल जे तौर ते मल्हार जे ॿार खे चइजे त तूं पंहिंजे ॿार खे तरणु सेखारि, या फ़क़ीर मंगड़ार फ़क़ीर जे ॿार खे चइजे तूं, उहो पाण पंहिंजो करिकुलम ठाहे थो न। जीअं बदक जो बचो तरण जो को करिकुलम त कोन हूंदो आहे, पर उनजो करिकुलम उनजो शौक़ु आहे। पोइ उनखां पोइ उहो बुनियादी हिकिड़ो सिंपल हिकिड़ी गाइडलाइन हूंदी जंहिंमें साज़ हूंदा ऐं उन सां गॾोगॾु बुनियादी हिकिड़ो लेसन हूंदो त भई मूसीक़ी आहे छा, मूसीक़ी जे बारे में उहो ॿुधाए सघंदा ॿारनि खे, ऐं मूसीक़ी जा लवाज़मात कहिड़ा आहिनि, उनजी ग्रामर कहिड़ी आहे, इहे बुनियादी शयूं आहिनि। पोइ उनखां पोइ त अॻिते रस्तो पाण ठाहींदो। जेकॾहिं हुनखे मूसीक़ी में वञी पंहिंजो प्रोफेशन मूसीक़ी ठाहिणो आहे या हू इंजीनियर थिए थो, इंजीनियर हूंदे बि हू जेकॾहिं मूसीक़ी सां लॻाव रखे थो त इहो आउं सम्झां थो त हिकिड़ो सुठो इंजीनियर साबित थींदो। ऐं डॉक्टर हूंदे जेकॾहिं मूसीक़ी सां हुनखे लॻाव आहे त उहो सुठो डॉक्टर साबित थींदो। त हुन में उहा हिकिड़ी जेका जज़्बाती लॻाव आहे शयुनि सां उहो हुन में पैदा थी। कल्ह हिकिड़ी डायरेक्टर HR ॻाल्हि कई त हाणे जेका बि एजुकेशन डिपार्टमेंट जेके भर्तियूं कंदो उहे सिर्फ़ु इंटर्नशिप ते कंदो, जेके मुस्तक़िल बुनियादनि ते भर्तियूं न कयूं वेंदियूं। न, अञा उहा मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जी ॻाल्हि आहे, जिते असांखे मिसाल तौरु अवेलेबल मिलनि था स्पेशल फील्ड्स जा माण्हू ऐं थ्रू थर्ड पार्टी टेस्ट जे मेरिट ते। असांजो इहो आहे त असीं जेके भर्तियूं कंदासीं मेरिट ते कंदासीं। तव्हां जेके बि ॾिसो 93,000 खां प्लस जेके भर्तियूं थियूं आहिनि उहे असां मेरिट ते कयूं ऐं जंहिंजो हक़ु हो उनखे मिलियो आहे। ऐं उन में जिते जिते बि शिकायतूं आहिनि, जीअं मिसाल तौरु अॼु हिकिड़ी कंप्लेंट रिड्रेसल कमेटी ठाही आहे, त जेका लास्ट जेका हीअ थी आहे 3 जून खां
क्लोज़ थियण खां पहिरीं वारी, उन में किथे किथे शिकायतूं मिलियूं आहिनि कि अपीयर न थी सघिया आहिनि कैंडिडेट तकड़ में, छो डेडलाइन वेझी हुई, उते डीओस कुझु किथे किन सां ज्यादती कई हूंदी या थियो आहे, त उनखे बिल्कुलु असां एड्रेस कंदासीं ऐं जेके आहिनि उहे उनजी हक़ तलफ़ी जेका आहे उहा न थिए ऐं उनजो अज़ालो थिए। अच्छा शाह साहब, इहा त ॻाल्हि थी म्यूज़िक टीचर जी, छाकाणि तव्हां टाइम सफ़ा घटि आहे ऐं तव्हां वटि इलाही सारियूं ॻाल्हियूं बि आहिनि तव्हां सां करणियूं, पर तव्हां टाइम जी शार्टेज जे करे। ऐं मुंहिंजो आख़िरी सुवाल आहे त हिन वक़्तु जेका कराची में जेके अजरक नंबर प्लेट जे मामले ते तमामु घणी तनक़ीद थी रही आहे, जमात इस्लामी तनक़ीद करे थी पई, MQM तनक़ीद करे थी पई, ख़ुदि जेको गवर्नर आहे उहो चवे पियो सिंध हुकूमत खे एॾो कल्चर सां मुहबत आहे भला मुफ़्त में फ़िलहालु माण्हुनि खे ॾे इहे नंबर प्लेट्सूं, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? यार दुनिया में तव्हां ॾिसो त उन्हनि जा जेके बि तारीख़ी शयूं हूंदियूं आहिनि, सकाफ़ती सिंबल हूंदा आहिनि, हू पंहिंजी न सरकारी जेके मुख़्तलिफ़ उन्हनि जा लोगोज़ आहिनि उन में इस्तेमालु कंदा आहिनि। सिंध जी सुञाणप सिंध जी अजरक आहे, मुंहिंजो दड़ो आहे, शाह लतीफ़ आहे, इन ते कंप्रोमाइज़ कीअं करे सघिजे थो? तव्हां अजरक का अॼु जी त कोन्हे कहाणी, जेको 47 में जेके असांजा दोस्त हिते आया ऐं उन्हनि अची असांखे अजरक जी प्रिंट ठाहे ॾिनी, या अजरक असां 47 खां पोइ ठाही आहे। जॾहिं तव्हांजा मुंहिंजा वॾा बि धरतीअ ते न हूंदा, जॾहिं दरावड़नि जो दौरु, मोहन जो दड़ो जॾहिं आबादु थियो, उन वक़्त में किंग प्रीस्ट खे जेका बुत ते पातल आहे अजरक, उहा अजरक आहे। त हीउ हिकिड़ो दुनिया जो क़दीम तरीन, ऐं त चवां थो नंबर प्लेट जेकॾहिं सुबुह स्विट्ज़रलैंड जो माण्हू जेकॾहिं अजरक जी प्रिंट कंहिं जॻह ते हणे थो, उहो फ़ख़्रियातो ते हणी सघे थो, छो त हू इंसान ज़ात जो अवाइली तरीन पहिरीं टेक्सटाइल जेकॾहिं का प्रिंट आहे उहा अजरक आहे। इहा ई अजरक हुई जेका बद में रसूल पाक खे हितां खां जेके उनजा असाबी हुआ या जेके उन वक़्त में कारोबार थींदो हो, उहे तोहफ़े तौरु वञी हुते अजरक पेश कयूं, जेके केतिरनि किताबनि में हवालनि में अचे थो। इहे ई अजरक जा कपिड़ा मिस्र जे बादशाहनि पाता। तव्हां वञी लॉस एंजल्स जे ममी म्यूज़ियम में ॾिसो त हिन अजरक जी तारीख़ छा आहे। हिननि असांजे दोस्तनि खे त ख़बर ई कोन्हे, जेके हमरा हिते आया असां वटि जेके 47 में, मूं त हमारा असांजो मसइलो इहो आहे, असीं चऊं था त असांजी जेका बि तारीख़ी सुञाणप जूं शयूं आहिनि उहे आवेज़ा थियणु खपनि, हिन ते पोइते हटण जी का ॻाल्हि ई कोन्हे त अजरक जी जो नंबर प्लेट ते छो न हुजणु खपे। अजरक जी प्रिंट जेका आहे उहा जेकॾहिं मुंहिंजे दड़े में मां मिलियल प्रिंट जेकॾहिं यूनाइटेड नेशन्स में केरु पाए थो वञे हुते, त उहो फ़ख़्रियातो ते पाए वञे हुते। चच किथां आयो? चच कश्मीर मां लॾे हिते आयो न, त उन्हनि अची हिते आबादु कई। सिंधूअ जितां निकिरे थो, सिंधूअ जे ॿिन्ही किनारनि ते वसंदड़ जेके आहिनि उहे सिंधी आहिनि। तव्हांजे अॼु बि जेको तव्हांजो वॾे में वॾी सेटलमेंट जेका आहे उहा गुजरात में ऐं काली बेंगन जेका आहे उहा तव्हांजी हरियाणा में आहे। तव्हां कीअं था चओ उहे माण्हू सिंधी न आहिनि छा? उहे सिंधी आहिनि, खणी 47 जे विरहाङे खणी हदूं अलॻि कयूं। पर आउं चवां थो त इन मां निकिरणी ज़रूरत आहे। असां त इहो हमेशह चयो आहे, हमेशह मूं असेंबली में तव्हां ॿुधो हूंदो त असां हिन ते मौक़ुफ़ ते ईअं बि ॻाल्हायो आहे। असां चयो त बाबा तव्हां हाणे घणो अरसो थियो, हाणे सिंधी थी वञो, सिंध जा पुट थी वञो, सिंध जे मुफ़ादनि लाइ बीहो, सिंधूअ जे पाणी लाइ बीहो, जंहिंमां बि ढुक था भरियो पाणीअ जो। कल्ह के मूं केसर बंगाली जी वेठी ॿुधी, उन चयो त हीअ सम्झनि था त पाणी फ़क़ति टैंकर मां ई ईंदो आहे। बाबा पाणी टैंकर मां कोन ईंदो आहे, पाणी किंझर मां ईंदो आहे। किंझर में पाणी सिंधूअ मां ईंदो आहे। जॾहिं सिंधूअ में पाणी न हूंदो त किंझर में कोन हूंदो, जे किंझर में न हूंदो त तव्हांजे बाउज़र ऐं टैंकर में पाणी कोन पुॼंदो। जेके जंहिंजी सोच दिमाग़ जेको आहे उहो टैंकर ऐं टांकीअ खां अॻिते कोन थी सोचे, त उहा अहिड़ी ॻाल्हि करे सघनि था। ऐं छा चवां हिन ते? नाज़रीन, तव्हां ॿुधो त साईं सरदार अली शाह जो चवणु आहे त जेके माण्हू केतिरनि ई सालनि खां हिते रहनि था, जिन जो ॿियो टियों नसल सिंध में रहे थो, अञा बि जेकॾहिं हू पाण खे मुहाजिर सॾाइनि था, त पोइ उन्हनि खे इहो सम्झणु खपे त हू सिंधी सॾाइनि, या त पोइ हू वाज़े कनि त हू अञा ताईं सिंध में नथा रहनि चाहिनि, के ॿिए पासे मुंतक़िल थियनि था। इन सां गॾु ॾींदा इजाज़त। अलाह भाई।